सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। हाणे वक़्तु थियो आहे अॼु जे लेख जो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे नाले वारे लेखक नंढे खंड जे महादानिश्वर साईं मोहम्मद इब्राहिम जोए जो लेख शामिल कयो आहे, जंहिंजो उनवान आहे सिंध सालिम रहे, सिंध दाइम रहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो पंहिंजे लेख में लिखे थो, सिंध जे हाणोकिन जाग्राफाई हदुनि अंदरि मुहाजिरनि लाइ अलॻि सूबे जी ख़्वाहिश, सोच ऐं रिथाबंदी शुरूअ खां ई रहंदे पई आई आहे। एतिरो ई न पर उहो पिणु चयो पियो वियो आहे त जेकॾहिं खेनि अलॻि सूबो नथो ॾिनो वञे त पोइ उहे अलॻि मुल्क जी पिणु घुर कंदा। विरहाङे खां पोइ वारे अरसे में अहिड़े अलॻि सूबे वारी तहरीक जा निशान ऐं अहजान वॾी सवलाईअ सां ॻोल्हे सघजनि था। जॾहिं कराचीअ खे सिंध खां अलॻि करे मुल्क जी राजधानी बणायो वियो हो, सिंधी क़ौम उन फ़ैसिले जी शदीद तरीन मुखालफ़त कई ऐं मुहाजिरनि जे ज़हननि में उहो डपु घर करे वियो त सिंधी क़ौम उन जी नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु उथी बीहंदी ऐं उन ॾिठे वाइठे नमूदार धाराइते फ़ैसिले खे वापसि कराइण लाइ पंहिंजूं सभु तवानायूं कतब आणींदी। हिते कुझु टुकड़ा पेश कजनि था जिन मां मुहाजिरनि जे अॻुवाणनि जी सोच जी चिटाई थिए थी। नंबर 1, मुस्लिम लीग कराची सूबे जे सदर SM तारिक चयो हो त आऊं सभिनी सियासी जमायतुनि जो बिना घणो थोराइतो आहियां जिन असांजे कराचीअ खे अलॻि सूबे बणाइण वारी घुर में असां सां हमख़्याली ऐं यकजहतीअ जो इज़हार कयो आहे। इहो लिखियलु आहे मावार मज़ारा नवंबर 1953 ईस्वी, एडिटर खलील गयानवी। उनखां पोइ रोज़ानी जंग जे एडिटर सैयद मोहम्मद तकी चयो हो त जमहूरियत सां मोहबत कंदड़ को बि शख़्स कराची सूबे जी इंसाफ़ी घुर जी मुखालफ़त नथो करे सघे। मुस्लिम लीग कराची जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद सिद्दीक़ी चयो हो त असीं उन वक़्त ताईं चुप करे न विहंदासीं जेसीं ताईं सरकार कराचीअ खे सूबे जे दर्जे ॾियण वारी असांजी घुर क़बूल नथी करे वठे। सिंध खे विरहाइण लाइ अहिड़ा ख़तरनाक ऐं सालसी मुतालबा ऐं तहरीकूं 1955 ईस्वी ताईं जारी रहियूं। उनखां पोइ 1 यूनिट मिड़ियो वियो। अहिड़ी रीति सिंधियुनि जी मज़ामत मुहाजिरनि जे मुफ़ादनि लाइ सिधो संओं ख़तरो न बणिजी सघे। अहिड़ी शरारत जंहिंजा इम्कान अॻे ई मौजूदु हुआ, उन जो ॿियो मरहलो 1 यूनिट जे ख़ात्मे वारी तारीख़ 3 जून 1969 ईस्वीअ खां शुरू थियो। 19 डिसंबर 1969 ईस्वीअ ते कराची जे हिकु होटल में आज़ाद बिन हैदर नाले हमराह हिकु गॾिजाणी सॾाई ऐं कराची सूबा इतिहाद क़ाइमु कयऊं। उन ई गॾिजाणी में पीर अली मोहम्मद राशिदी, हाफ़िज़ मोहम्मद हबीबुल्लाह, राजा महमूद अशरफ, ज़ेडे सलेरी, हाजी ज़ियाउद्दीन, मोहम्मद आरिफ एडवोकेट, मौलाना जमील अहमद नईमी, बेगम महमूद बलितवी, शेख लियाकत हुसैन, डॉक्टर यासीन ज़ैदी ऐं ॿियनि शिरकत कई। उनखां सवाइ कराची म्यूनिसिपल कमेटीअ जे वाइस चेयरमैन खान बहादुर हबीबुल्लाह कराचीअ जे नुमाया शख़्सियतुनि जी गॾिजाणी सॾाई, जंहिंमें कराची सूबे जे हक़ में हिकु ठहराउ मंज़ूर कयो वियो।
कराची सूबा इतिहाद जी हिकु ॿी गॾिजाणी कराची जे नश्तर पार्क में 10 जनवरी 1970 ईस्वी ते घुराई वई, जंहिंमें आज़ाद बिन हैदर, मौलाना अबी हुसैन जारचवी ऐं ॿियनि पंहिंजे खिताबनि में कराची सूबे जी खुलेआम घुर कई, जॾहिं त कराची सूबे जे हक़ में 1 अप्रैल 1970 ईस्वी ते मेरी वेदर टावर खां वठी रीगल बस स्टॉप ताईं जुलूस कढियो वियो। उहो बाब ओभर पाकिस्तान में शुरू थींदड़ रतोशान ऐं कोस जे करे थोरे अरसे लाइ बंदि थी वियो। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो लिखे थो, उन जी समूरी साज़िशी ऐं बदनियत तहरीक जो टियों मरहलो बाक़ाइदे 14 दिसंबर 1989 ईस्वीअ खां शुरू थियो ऐं आम माण्हुनि जे ध्यान में आयो, जॾहिं सिंधी अख़बार हिलाल पाकिस्तान हिकु ख़त छपियो जेको हैदराबाद डेवलप अथॉरिटी HDA जे डायरेक्टर जनरल तस्नीम सिद्दीकी मुहाजिर क़ौमी मूवमेंट जे चेयरमैन अज़ीम अहमद तारिक ॾांहुं लिखियो हो। उन ख़त में हिन लिखियो हो, मुंहिंजा प्यारा अज़ीम मिस्टर ओलकीअ जे हाणोके हैदराबाद वारे दौरे दौरान संजे विरहाङे जे मौज़ूअ ते बिन घणियूं संजीदा ॻाल्हियूं थियूं आहिनि। उन खां पोइ अख़बारुनि जे मुख्य सुर्खियुनि, तहरीरुनि, तबसरनि, किताबनि ऐं पंफलेटनि वसीले संजे विरहाङे ऐं मुहाजिरनि लाइ अलॻि सूबे जी ॻाल्हि लगातार थींदी रही। हिन वक़्त ताईं 5 मुहाजिर तंज़ीमूं मुहाजिर सूबे जी घुर वारे अकेले नुक़्ते ते ई नुमाया हैसियत सां आम्हूं साम्हूं अची चुकियूं आहिनि, जंहिं मंझां 3 तंज़ीमुनि मुहाजिरिस्तान जा नक्शा छपाया बि आहिनि ऐं विरहाया बि आहिनि। उहे तंज़ीमूं: 1 मुहाजिर इतिहाद तहरीक, चेयरमैन डॉक्टर सलीम हैदर। नंबर 2 मुहाजिर राब्ता काउंसिल MQM। 3 सूबा उर्दू देश महाज। 4 मुहाजिरिस्तान लिबरेशन ऑर्गेनाइज़ेशन। 5 पाकिस्तान मुहाजिर लीग, जिन तंज़ीमुनि मुहाजिर सूबे जा नक्शा जारी कया आहिनि। उहे उर्दू देश महाज, मुहाजिरिस्तान लिबरेशन ऑर्गेनाइज़ेशन ऐं पाकिस्तान मुहाजिर लीग आहिनि। मुहाजिर इतिहाद तहरीक जो सरबराह डॉक्टर सलीम हैदर हिकु किताब अब सिंध तक़सीम होना चाहिए, यानी हाण सिंध विराजणु खपे में वॾो ज़हर ओगाशे चुको आहे। जॾहिं त MQM तंज़ीम हैसियत सां संजे विरहाङे जो मुतालबो 9 फरवरी 1994 ईस्वी ते हिकु कन्वेंशन में कयो, जेको नाज़माबाद कराची में मुनक़िद कयो वियो। MQM जे सियासी विंग मुहाजिर राब्ता काउंसिल उन ई कन्वेंशन में हिकु ठहराउ मंज़ूर कयो त सिंध खे शहर ऐं बहराड़ी जे बुनियाद ते विरायो वञे। उन ई कन्वेंशन खे अल्ताफ़ हुसैन लंडन मां टेलीफोन वसीले ख़िताब कयो। उन ई कन्वेंशन खां अॻु अज़ीम अहमद तारिक पंहिंजे हिकु मज़मून में लिखी चुको हो, पक ॼाणो त मुहाजिर वज़ीर आला नथो मुक़ररु कयो वञे त 1000 सालनि ताईं मुहाजिरनि जा सियासी इक़्तिसादी मसइला हल न थींदा ऐं जेसीं ताईं कराची खे अलॻि सूबे जी हैसियत नथी ॾिनी वञे तेसीं ताईं को बि मुहाजिर वज़ीर आला मुक़ररु न थींदो। उन खां बि ॾहाको खनि साल अॻु अब्दुल रज़ाक खान एडवोकेट, जेको MQM जो कानूनी सलाहकार पिणु हो ऐं पोइ सिंध असेंबलीअ जो स्पीकर पिणु थियो, तंहिं 16 नवंबर 1985 ईस्वी ते तॾोके वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूणे खे ख़त लिखी हेठियां नुक़्ता उथारिया हुआ। नंबर 1, उहो बेहद ज़रूरी आहे त उन ई क़ौमी मसइले जी तशख़ीस कजे त निरेठ उहो कहिड़ो सबबु आहे जो पाकिस्तान जो पुटनि ऐं धीअरुनि ठाहियो उहो GMC जी कैंप में धिकबा पिया वञनि। नंबर 2, जिन नौजवाननि MQM ठाही आहे उन्हनि जा मुख्य मसइला बेरोज़गारी, कोटा सिस्टम, स्कूलनि ऐं कॉलेजनि में दाख़िलाऊं आहिनि। नंबर 3, अल्ताफ़ हुसैन ऐं ॿियनि गिरफ़्तार थियल मुहाजिरनि खे तुर्त आज़ादु करणु, उन्हनि मथां लागू केस ख़तमु करणु। नंबर 4, हाणोकी करप्ट ऐं गैर असराइती हुकूमत बरतरफ़ करणु ऐं सदारती राज क़ाइमु करणु। नंबर 5, सिंध में उर्दू ॻाल्हाईंदड़ गवर्नर मुक़ररु करणु। नंबर 6, तनासिबी नुमाइंदगी जे बुनियाद ते सिंध में आम चूंडूं कराइणु। अहिड़ो डायलॉग अवां वज़ीर आज़म वटि थियणु खपे, उन जा हेठियां नुक़्ता हुअणु खपनि। अलिफ़, सिंध में क़ौमी तोणे सूबाई तक शहर ऐं बहराड़ी जे बुनियाद ते पूरी तरह विराया वञनि ऐं उन रीत जो उहे कंहिं बि बहराड़ी सां ॻंढियल या जुड़ियल न हुअणु खपनि। बे, शहर ऐं बहराड़ी जी नुमाइंदगी जो तनासिब साॻियो ऐं हिकु जेतिरो हुअणु खपे। जीम, सिंध जे सभिनी शहरनि में मकानी इदारनि खे टैक्स उगाइण जा अख़्तियार हुअणु खपनि ऐं सिंध हुकूमत खे उन्हनि इदारनि खे बरतरफ़ करण जो अख़्तियार न हुअणु खपे। दाल, वोट ॾियण जी ॼमार 21 मां 18 वरह कई वञे। हे वफ़ाक़ तोणे सूबे जी सतह ते सभिनी इंतिज़ामी, अदालती, कानून ठाहींदड़ ऐं कारवांवार हलाईंदड़ इदारनि में मुहाजिरनि ऐं सिंधियुनि जी नुमाइंदगी जी मुकमल बराबरी अमल में आंदी वञे। वाह, तालीमी इदारनि तोणे सूबे ऐं वफ़ाक़ जे मुक़ररनि में
फौरी तौर कोटा सिस्टम ख़त्म करे मेरिट खे अमल में आंदो वञे। उन ये मथे ॼाणायल पस मंज़र में उहो चई सघिजे थो त मुहाजिरनि जा शुरू खां वठी हिन वक़्त ताईं मुतालबा साॻा ई रहिया आहिनि। उन्हनि में तिर जेतिरी बि तब्दीली न आई आहे। अञा बि वधीक हलंदे अहिड़नि मुतालबनि में वाध ईंदी रही आहे। अहिड़ा बुनियादी मुतालबा हेठि ॾिजनि था। नंबर 1, मुहाजिरनि लाइ नस्ली बुनियादनि ते अलॻि सूबो क़ाइमु कयो वञे। नंबर 2, मुहाजिरनि मंझां वज़ीर आला मुक़ररु कयो वञे। नंबर 3, कराची जो इंतिज़ामी ऐं मालियाती कंट्रोल पूरी तरह संदनि हथनि में ॾिनो वञे। ख़ासि तरह मकानी इदारनि उन्हनि जे हवाले कयो वञे ऐं उन्हनि में सिंध सरकार जी कंहिं बि क़िस्म जी मदाख़लत न हुजे। नंबर 3, कराची जो इंतिज़ामी ऐं मालियाती कंट्रोल पूरी तरह संदनि हथनि में ॾिनो वञे। ख़ासि तरह मकानी इदारनि वारो खातो उन्हनि जे हवाले कयो वञे ऐं उन्हनि में सिंध सरकार जी कंहिं बि क़िस्म जी मदाख़लत न हुजे। उहे मुतालबा पहिरें ॾींहं खां थींदा रहिया आहिनि। हिन वक़्तु पिणु ॾिसबो त उन्हनि जो वर्जाउ हर भेरे थींदो रहियो आहे। उनखां सवाइ मथे जेको बयानु पेश थियो उन में ॿिया बि के नुक़्ता आहिनि जिन में मुहाजिरनि कंहिं हद ताईं कामयाबी माणी आहे, जिन में कराचीअ जे तालीमी इदारनि खे रुॻो कराची वासियुनि ताईं महदूद रखणु, कराचीअ में नौकिरियुनि लाइ कराचीअ जे डोमिसाइल जी पाबंदी, मल्टी नेशनल कंपनियुनि खे पाबंद करणु त उहे मुहाजिरनि खे ई नौकरियूं ॾियनि, सिंध जी गवर्नरी, मकानी इदारनि जे सिरिश्ते ते कब्ज़ो, हुकूमत में बराबरी जी हिसेदारी, उहे सभु अहिड़ा मामला आहिनि जिन में MQM वफ़ाक़ परस्त पार्टियुनि तोड़े मुल्क जे करतन धरतन जी मदद सां अॻुभराई करे चुकी आहे। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो लिखे थो, हिन सॼी ॻाल्हि ॿोल जो असुल मक़सदु उहो ई आहे त MQM जी सियासत खे सम्झिजे ऐं पिणु उन्हनि जी सिंध सां सचाई जे दावाउनि खे बि तोरे ॾिसिजे त उहे पंहिंजनि मथे बयानु कयल मुतालबनि सां सचा आहिनि या सिंध जे मसइलनि जा पासदार रहिया आहिनि जंहिंजूं उहे दावाऊं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंदा पए आया आहिनि। हिन वक़्तु हालतूं बिन नाज़ुक तरीन मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। ताज़ो ई MQM जो सरबराह संजय विरांगे जो मुतालबो करे चुको आहे ऐं उनखां सवाइ सिंध 1 ऐं सिंध 2 जो फार्मूलो पेश करे चुको आहे। उन ई मामले तां सिंध जे साञा वंद तोड़े क़ौमी पार्टियुनि में वॾे हद ताईं बहस हलंदड़ आहे जेको शुरूआती मरहले में आहे। जेकॾहिं समझदारीअ खां कमु वठिबो ऐं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मुफ़ाद खे अॻियां रखिबो त का न का अहिड़ी वाट ज़रूरु मिलंदी जेका हर तरह सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे फ़ाइदे में हूंदी। उहो बहस कंहिं नए मरहले में दाख़िल थिए उन खां अॻु उहा गुज़ारिश कबी त जॾहिं बि MQM जे बारे में के ॻाल्हियूं तइ कयूं वञनि त हेठियनि नुक़्तनि खे ज़रूरु नज़र में रखणु खपे। नंबर 1, MQM खे सिंध विराए धार सूबे वारे मुतालबे तां हथु खणणो पवंदो। उन सिलसिले में MQM खे ज़बानी कलामी न पर हक़ीक़ी बुनियादनि ते अमली तौरु उहो साबित करणो पवंदो जंहिंमां सिंधी क़ौम खे उहा ख़ातिरी थी सघे त MQM धार सूबे लाइ मुतालबे तां मुकमल तौरु हथु खणी वई आहे। नंबर 2, MQM खे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ खे धार क़ौम तस्लीम कराइण वारे मुहिम तां हथु खणणो पवंदो ऐं ख़ासि तौर ते उर्दू सिंधी इस्तिलाह खे छॾणो पवंदो छाकाणि त सिंध में रहंदड़ बरोच, सराइकी, सैद ऐं पठान वग़ैरह ज़ातियुनि मां अॼु ॾींहं ताईं कंहिं बि पंहिंजे पाण खे बरोच सिंधी, सराइकी सिंधी, सैद सिंधी या पठान सिंधी न सॾायो आहे। सिंध में रहंदड़ सिंध जो ॾिनो खाईंदड़ सभु सिंधी आहिनि। हा, बाक़ी सुञाणप लाइ हर को पंहिंजी ज़ात बरक़रार रखे त उन में का बि ख़राबी न आहे। नंबर 3, MQM खे सिंधी ॿोलीअ खे सिंध सूबे जी क़ौमी ऐं सरकारी लिख पढ़ जी ॿोली तौरु न रुॻो क़बूल करणो पवंदो पर उर्दू आबादी खे शौरी तरह अहिड़ा उपाउ बि वठणा पवंदा जिन वसीले उर्दू आबादी सिंधी लिखी पढ़ी बि सघे त रवानीअ सां ॻाल्हाए बि सघे। नंबर 4, उर्दू आबादीअ खे सिंध जे हक़ हाकिमियत खे क़बूल करणो पवंदो जीअं त सिंध सदियुनि खां वठी सिंधी माण्हुनि जो अबाणो वतन रही आहे ऐं उन जी वारसी वटनी रहंदी पई आहे। उन जे करे हाकिमियत जो हक़ रुॻो सिंधी माण्हुनि वटि महफ़ूज़ आहे ऐं रहंदो। हाकिमियत जे हक़ खां सवाइ सिंध जे शहरी हुअण जी हैसियत में उर्दू आबादीअ खे बाक़ी हक़ ज़रूरु मिलणु खपनि। नंबर 5, उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ जी नुमाइंदगीअ जी हाम हणंदड़ जमायत MQM खे सिंध जे मिड़नी ॿरंदड़ मसइलनि ते सिंध जी वारसीअ खे तस्लीम करणो पवंदो। सिंधी माण्हुनि जे हक़नि जी जिदोजहद में उन्हनि सां गॾु बीहणो पवंदो ऐं पंहिंजो किरदारु अहिड़े नमूने अदा करणो पवंदो जहिड़ी रीति सिंध जो ॿियो मुहबतन अवाम अदा करे रहियो आहे। नंबर 6, MQM खे दहशतगर्दी ऐं प्रोपगेंडा वसीले पाण खे मज़लूम साबित करण वारी सियासत छॾे सिंधनि सां गॾिजी उन्हनि जे हक़ीक़ी पुरमन क़ौमी ऐं जमहूरी जिदोजहद में शामिलु थियणो पवंदो।
नंबर 7 MQM खे पंहिंजो नातो इस्टेब्लिशमेंट खां टोड़े मुख़्तलिफ़ सियासी मुआइशी समाजी सकाफ़ती ऐं क़ौमी मसइलनि ते सिंधी क़ौम जे अख़्तियार थियल मौक़िफ़ खे पंहिंजो बणाइणो पवंदो, यानी उन्हनि जे मुख़्तलिफ़ मामलनि ते पॉलिसी उहा हूंदी जेका सिंधी माण्हुनि जी आहे। सामीन, अवां नंढे खंड जे महा दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोए जो ही इंतिहाई अहम ऐं काराइतो लेख ॿुधो। उमेद त संदसि लेख अव्हां खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। बिल्कुलु MQM ऐं ॿियूं जेके बि उर्दू पार्टियूं आहिनि जेके मुहाजिर हुअण जी दावा कनि थियूं, जेकॾहिं उन्हनि खे सिंध में रहणो आहे त उन्हनि खे उहा पॉलिसी अख़्तियार करणी आहे जेका सिंधी माण्हुनि अख़्तियार कई आहे। उन्हनि खे इस्टेब्लिशमेंट सां नातो टोड़े सिंध जे मुहबतनि सियासी अॻवाननि सां नातो जोड़णो पवंदो जेके मुसलसल सिंध धरतीअ लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि ऐं क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु मां सॼी दुनिया में रहंदड़ सरहदीअ वारनि सिंधी माण्हुनि खे उहा ख़ासि अपील कंदुसि त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ असांखे अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां असांखे पंहिंजो माली सहकार फ़राहम कंदा त असां सिंध जे हिन क़ौमी आवाज़ खे वधीक असराइते नमूने सां अवां सामीन ताईं पेश करे सघंदासीं, जॾहिं त सिंधी माण्हुनि जा मसइला दुनिया जे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पिणु आसानी थींदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आवाज़ आहे सिंध जे उन्हनि मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि जो जेकी अॼु जे जदीद दौर में सहूलियतुनि खां महरूम आहिनि, उन्हनि खे पीअण जे पाणीअ खां बि महरूम रखियो वियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन लाड़ जे उन्हनि माण्हुनि जो आवाज़ आहे जेके पंहिंजे ई धरतीअ ते धिकारिया पिया वञनि, उन्हनि खे रोज़गार ऐं ॿियनि वॾनि मौक़नि खां महरूम रखियो वियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे डोनेशन ॾियण जा ख़्वाहिशमंद रेडियो जी वेबसाइट ज़रिए इंतिज़ामिया सां सिधो संओं राब्तो करे सघनि था, या वरी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण सां इमदाद अली ओढे सां संदसि फेसबुक अकाउंट, ईमेल एड्रेस या ॿियनि ज़रियनि सां राब्तो करे सघिजे थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आवाज़ आहे थर ऐं काशे जे उन ई अवाम जो जेके अॼु जे जदीद दौर में बि नज़रअंदाज़ कया विया आहिनि, जेके ॾुकारी हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पर हुकूमत तरफ़ां उन्हनि तरफ़ को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन